मुझे ज़वाल जो दौर केॾो डिघो थी वियो आहे। दिल गम सां भरियल ऐं हथ ख़ाली आहिनि। भॻल रांदीके वांगुरु वक़्त जी कंहिं कुंड में उछलायल आहियां। पंहिंजे सुठे वक़्त में मूं जेके वण पोखिया हुआ उन्हनि वधी छाऊं कयूं। टारीअ टारीअ पखियुनि ॿोलियो, गुल ऐं मेवा थिया, पर तेसिताईं आउं तां बेदख़ल थी चुको हुअसि। यादगिरियुनि जो हिकिड़ो कारो झुड़ आहे। समूंड ते शामुनि जा बेशुमार पंध आहिनि, होटलनि जी रश में कचहरियूं ऐं बहस, मुस्तक़बिल जा ख़्वाब ऐं उल्का, पर ज़िंदगी में तूफ़ान कॾहिं कंहिंजी इजाज़त वठी न ईंदो आहे। न उन जी मौसमियात खातो कॾहिं अक थी करे थो। जॾहिं अञा नऊं नऊं टुटो हुअसि, फट ताज़ा ऐं रख में उमेद जी चिणग बचियल हुई, मूं दोस्तनि जी हिकिड़ी तवील लिस्ट ठाही। हिकु हिक खे पंहिंजी तकलीफ़ ॿुधाइण वियसि ऐं बदिले में हिकु हिकु करे सभु दोस्त विञाए आयसि। हाणे फ़ोन बुक में चंद नंबर बचिया आहिनि जिन तां महीननि ताईं काल न ईंदी आहे। ॾुख जी शिदत में आईने में साम्हूं बीठल माण्हूअ सां ॻाल्हाए वठंदो आहियां। इतफ़ाक़ सां कहाणी में असां ॿिन्ही जो ॾुख साॻियो निकिरंदो आहे। मुंहिंजे ज़वाल जो दौर केॾो डिघो थी वियो आहे। ऑफिस खां घर जो पंधु हुजे, शामुनि जी अकेलाई या कमरे में तवील राति, हिकु ऊंदहि हर वक़्तु मुंहिंजे पीछे में रहंदी आहे, जेका आख़िर हिकु ॾींहुं मूंखे मुकमल तौरु पाण में ग़रक़ करे छॾींदी। थैंक यू।